कंदकोट में चोट चढ़ियल बदमनी ख़िलाफ़ ऐं बीशम लाल मेडिकल स्टोर जे मालिक खां फुर करण वारे वाक़िअनि ख़िलाफ़ मेडिकल एसोसिएशन पारां प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़ एसएसपी कशमोर ऐं कंदकोट खां मुतालबो कयो आहे त फौरन ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई करे कारोबार कंदड़ हिंदू वापारियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असां सां चौथों दफ़ो फुर जी वारदात थी आहे। साल अॻु थी, साल खां पोइ वरी 2-3 महीना अॻु थी, वरी 15 ॾींहं अॻु थी, वरी कल्ह थी आहे। ॾींहं ॾिठे जो फरार थियनि थियूं पियूं, मगर असांखे काई बि इंतज़ाम न सहूलियत मुहैया कए थी, न असांखे उहो वारदात थियल शइ मोटराए ॾिए थी पई। असां पुरज़ोर अपील कयूं था मेडिकल एसोसिएशन जे तरफ़ां ऐं ख़ुदि बि त असांखे अमन अमान ॾिनो वञे ऐं असां सां महिरबानी कई वञे। जेका फुर थियल शइ आहे उहा असांखे वापसि कराई वञे ऐं मोबाइल में वापसि कराई वञे। 2 हथियार बंद आहे किलेशन सां, पहिरियां पिस्टल सां अचनि पिया, 3 दफ़ा फुर थी आहे, चौथों दफ़ो किलेशन सां फुर थी आहे। 10 ॾींहं पहिरियां वारदात थी आहे, वरी वारदात थी आहे। आख़िर माण्हू केतिरो बर्दाश्त कंदो? ऑटोमेटिक हथियार खणी अचनि था, पहिरियों त पिस्टल, कल्ह किलेशन कोफ खणी आया आहिनि। यार एॾी बि ज्यादती न थींदी आहे। इंतिज़ामिया लाइ किथे निंड सुतल आहे, सम्झ में कोन थो अचे। हिकिड़े साल में 4 दफ़ा 10 ॾींहं पहिरियां वारी अञा रिकवरी कोन थी आहे। मथो बि फुर जेका आहे असांजी जेका थियल फुर आहे उहा वापसि कई वञे। असां पंहिंजे वस वारनि सां इहा ई अपील कंदासीं जेका फुर वापसि कई वञे। महिरबानी करे अमुन बि ॾिनो वञे, असांजो रौनकूं बहाल कई। काफ़ी टाइम खां वठी बदमनी जो अरूज ते पहुची चुकी आहे। शहर जा सिविल सोसाइटी जा माण्हू, आम माण्हू शहरी रोडनि ते आहिनि, उनजो बि तदारक कुझु कोन थिए। कंदकोट जे हिसाब सां असांखे अमन ॾिनो वञे, जीअं असां पंहिंजा कारोबार सेव करे सघूं ऐं सुठे नमूने पंहिंजो ज़िंदगी गुज़ारे सघूं। ॿियो असांखे हिते कुझु नथो मिले, बिजली न आहे, परवाह न आहे, गैस न आहे, परवाह न आहे, असांखे का शइ न खपे। हफ़ीज़ मलिक, धरती टीवी, कंदकोट। नासिन कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वेझे साथी पीर सईद गुलशाह जिलानी जी 11वीं वरसी जे मौक़े ते खेसि भेटा पेश कई वई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इम्तियाज़ मेमून। 28 फरवरी 1928 ईस्वी दारे सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह जिलानी जे घर में जन्म वठंदड़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे वेझे साथी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी मेंबर, 4 भेरा सिंध असेंबली जो मेंबर रहंदड़ अॻूणे MPA पीर सैयद गुलशाह जिलानी जी अॼु 11वीं वरसी मल्हाई पई वञे। सैयद गुलशाह जिलानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो वेझो साथी हुजण करे मार्शल लॉ वारे दौर में तमामु घणियूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं। 14 मई 2014 में फानी जहान मां संजन रुख़सत थी विया। अॼु संजन जी 11वीं वरसी आहे। जो असांजे वालिदिन जो सायो असांजे मथां न आहे। ख़ुदावंद करे सारे जहान जे मथां पंहिंजे वालिदिन जो सायो क़ाइमु करे। तमामु घणो जेलनि में सख़्तियूं सटियूं 83 में जीअं MRD जो थियो त उन में गवर्नमेंट मां साईं जो तमामु वॾो जुलूस, लखनि जी तादाद में ख़ैर सां जुलूस निकितो। असां भुट्टे ख़ानदान सां असांजा ज़ाती तालुकात आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तमामु नरम दिलि हूंदा हुआ, ग़रीबनि जा यार हूंदा, हमदर्द हूंदा, MPशिप बि हूंदा। पोइ जो बि को साइल ईंदो हो या बिजली जी स्कीमूं, रोडनि जूं, घर वेठे माण्हुनि खे उन्हनि खे ॾींदा हुआ। साईं गुलशाह पीर ऑफ गंबट अहिड़ी पोख पोखे वियो आहे जेका सदियुनि ताईं हुनजी कोई न लुड़ी सघनि। अनेक ख़िदमतूं उन गंबट में साईं गुलशाह छा न मनसूबा ॾिना। डिग्री साइंस कॉलेज साईं गुलशाह जी ॾिनल आहे, गर्ल्स कॉलेज साईं गुलशाह जी ॾिनल आहे ऐं स्टेट लाइफ जी बिल्डिंग साईं गुलशाह जी ॾिनल आहे। अहिड़े तरह सां ॿियूं केतिरियूं बिल्डिंगूं आहिनि, केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके साईं गुलशाह गंबट खे पंहिंजा अज़ीम तोहफ़ा ॾिना ऐं गंबट जा माण्हू अॼु उन्हनि मां फैज़ वठनि था। असां बाक़ाइदगीअ सां साईं गुलशाह खे वॾी अक्सीरियत सां खटरायोसीं ऐं चेयरमैन बि रहिया, MPA बि रहिया, मिनिस्टर बि रहिया ऐं पीपल्स पार्टी जा फाउंडर बि हुया। माशाल्लाह उन दौर में काड़ी बदअमनी बि कान हुई, तरक़ियाती कम बि माशाल्लाह बहितरीन थिया। साईं गुलशाह जी 11वीं जेको आहे वर्सी मल्हाए रहिया आहियूं। पीर गुलशाह तमामु हिकु नाले वारो ऐं वॾो हिकु पाए जो सियासतदान हुयो ऐं वॾे सियासतदाननि में शुमार हो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो वेझो रहंदड़ हो ऐं बानी पीपल्स पार्टी जो जेको आहे मेंबर हुयो। अॻूणे MPA पीर सैयद गुलशाह जिलानी शफ़ीक इंसान हुजण सां गॾु फ़क़ीरी तबियत रखंदो हुयो, जे हमेशह सादगीअ में ज़िंदगी गुज़ारी। अॼु वरसीअ जे मौक़े ते संदसि खे सुर्ख़ सलाम पेश करण लाइ संदसि फर्ज़ंद पीर सैयद नूरुल्लाह शाह जिलानी वरसी तक़रीब कोठाए खेनि भेटा पेश कई वेंदी।
कैमरा टीम सां गॾु मुमताज़ मेमूर, धरती टीवी न्यूज़।